अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हलो हलो काक तड़ जिते नीह उछल, नका झल न पल सबको पसे पिरिय खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेड़े महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 20 जनवरी बरखा दीप नामियारे सियासतदान ऐं अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलीजे जी सालगिरह जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जा मोड़ न मुरझाइजनि। सियारे जे सर्द ॾींहंनि में जॾहिं उतरजी ओत सार जा सॾाणे थी तॾहिं हाव ते उहे शख़्सियतूं हुरी थियूं अचनि जिन जो ज़िक्र अॼु बि ईअं थिए थो जीअं निंढड़नि ॿारनि खे परिण जूं आखाणियूं ॿुधाइबियूं आहिनि, जीअं देवमालाई किरदारनि जा किसा छेड़िबा आहिनि ऐं पोइ परिस्तान जी प्रचार जहिड़ी ॻाल्हि अची पंहिंजी धरती ते दंग कंदी आहे। धरती ऐं सरती जे इश्क जी लाज़वार दास्ताननि में उन अमर किरदार जो ज़िक्र बि थींदो आहे जेको जाग जो भाग हो। असीं निंड जा नेण आहियूं पई, सुते साह जागी वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर, सवें चंड साथी कतियुनि जा सवें काफ़िला रह गुज़र में, सफ़र में सवें काइनातूं आगाज़ जिन जो अंजाम जिन जो ज़वाएं मकां खां मुसलसल निजातूं अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं जॾहिं मोट खाऊं, सवें राज़ आणियूं सवें साज़ आणियूं, सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं, सवें चंड चाहियूं सितारा जॻायूं, उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं। असीं जाग जा भाग आहियूं प्री, असीं निंड जा नेण आहियूं प्री। सुजागी जा सॾ वर्णाईंदड़ सिंध जे ॾाहे दानिश्वर अदीब नक़ाद ऐं सियासी अॻवान रसूल बख्श पलीजे जो जनम 20 जनवरी 1930 ते जुंगशाही भरिसां निंढड़े ॻोठ मुगर पलीजो में अली मोहम्मद पलीजे जे घर में थियो। हुन शुरूआती तालीम मुला मकतब मदरसे मां पिराई, ठठे हाई स्कूल ऐं सिंध मदरसतुल इस्लाम मां पढ़ण बाद मुस्लिम लॉ कॉलेज मां वकालत जी डिग्री माणियाई। वन यूनिट जे ख़िलाफ़ हुन साईं जीम सैयद, हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लेगारी ऐं ॿियनि सां गॾिजी जदोजहद में हिसो वरितो। 1968 में जॾहिं साईं जीम सैयद अयूबी मार्शला दौरान वॾे अरसे जी नज़रबंदी खां पोइ आज़ादु थी बज़्म सूफ़िया सिंध क़ाइमु कई त रसूल बख्श पलीजो उनजो सेक्रेटरी बणियो। जंहिं प्लेटफार्म तां साईं जीम सैयद सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ते ख़ुतबा ॾेई सिंधी क़ौम जो जदीद तस्वर पेश कयो। उन जदोजहद में मोहम्मद इब्राहिम जोयो, शेख हयाज़ ऐं रसूल बख्श पलीजो अहम किरदारु अदा कयो। साईं जीम सैयद 1969 में हाला में कन्वेंशन कोटाए सिंध मुतहदा मुहाज़ जो बुनियादु विधो, जंहिंमें वन यूनिट जा मुख्य किरदार अयूब खोड़ो ऐं पीर अली मोहम्मद शाह राशिदी शामिल थिया। जंहिं ते इख़्तिलाफ़नि सबबि रसूल बख्श पलीजो 1970 धारे अवामी तहरीक जो बुनियादु विधो। उनजो पहिरियों सदर एडवोकेट हफ़ीज़ कुरैशी ऐं जनरल सेक्रेटरी रसूल बख्श पलीजो थिया। मेंबरनि में शहीद फाज़िल राहू, सैयद आलिम शाह, सरदार मोहम्मद ख़ान मगसी, कासम पत्थर, रशीद भट्टी ऐं ॿिया शामिल हुआ। रसूल बख्श पलीजो जी अवामी तहरीक जे प्लेटफार्म तां कालाबाग डैम, थल कैनाल, कारोकारी ऐं जरगन समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद तारीख़ी रही। हुन 1992 में सखर खां कराची ताईं लांग मार्च बि कयो। उनखां सवाइ भिटशाह खां कराची ऐं कंदकोट खां कराची ताईं मार्च बि संस जदोजहद जो हिसो रहिया। हू न रुगो सुठो सियासतदान हो पर लतीफ़ जो ॼाणू ऐं पारखू बि हो। हू जलसनि में जिते ज़ुल्म ज़्यादतियुनि ऐं समाज दुश्मननि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो हो, उते हू लतीफ़ जो पैगाम बि अवाम ताईं पहुचाईंदो हो। लतीफ़ जॻारनि मां शाइरनि मां आहे जंहिंजी असांखे ज़रूरत आहे। लतीफ़ रुगो जॻारूं शाइर हुजे हा त आऊं उनमें एतिरो इंट्रस्ट कोन वठां, छो त मुंहिंजो ख़्यालु आहे घणियूं दुनिया में शयूं सुठियूं आहिनि। मसलन ताजमहल ज़बरदस्त आहे, एहराम मिस्र तमामु ज़बरदस्त आहिनि, सिंधु नदी बि आलीशान आहे, माण्हू बि तमामु फर्स्ट क्लास आहिनि,
आऊं ज़ाती तरह रसूल बख्श पली जो जेको लतीफ़ में इंट्रस्ट थो वठां सो इन जे करे न त रुगो वॾो शाइर हो। मुंहिंजे लतीफ़ जी वॾी में वॾी अहमियत हीअ आहे त उहो अहिड़ो शाइर जंहिंजी अॼु असांखे सख़्त में सख़्त ज़रूरत आहे। पुराणे ज़माने जी कहावत आहे, अॼु घुरिजे तूं बढा माणी पुनरा, मथे मथां मूं वेरियनि वाटूं लायूं। वेरी मुंहिंजे वटि था ईअं था लॻनि जो मुंहिंजो मथो न आहे का वाट आहे। अॼु घुरिजे तूं बढा माणी पुनरा। ऐं आऊं सम्झां थो त हिन वक़्तु जेकॾहिं का दुनिया में अहिड़ी शइ आहे जा हिन पंहिंजे बदनसीब क़ौम जे हालत में को ज़बरदस्त एॾो तब्दीली आणे सघे थी जहिड़ी जापान में 1868 में आई। रसूल बख्श पली जो जिते अवामी तहरीक तां जदोजहद जारी रखी हुते हुन अवामी तहरीक जो मुख़्तलिफ़ ज़ेली तनज़ीमूं पिणु क़ाइमु कयूं। 1974 धारे हुन हारी तहरीक जो बुनियादु विधो जंहिंजो पहिरियों सदर शेर ख़ान लुंड बणियो। सिंधी शागिर्द तहरीक जो बुनियादु हुन 1977 धारे रखियो जंहिंजो पहिरियों सदर सैफुल्लाह निज़ामाणी हो। सिंधी मज़दूर तहरीक जो बुनियादु पिणु 1978 धारे रखियाई जंहिंजो पहिरियों सदर ग़ुलाम क़ादिर पली जो हो। सुजागबार तहरीक 1978 में क़ाइमु कयाई। उनखां सवाइ सिंधियाणी तहरीक जो बुनियादु हुन 1986 धारे रखियो जंहिंजी पहिरीं सदर शहनाज़ राहू जो हुई। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जो बुनियादु हुन 1988 धारे रखियो जंहिंजी पहिरीं सदर रिहाना शेख हुई। हिंदू सुजाग तहरीक जो बुनियादु हुन 2003 में रखियो जंहिंजो पहिरियों सदर हमीरो मल हो। रसूल बख्श पली जे अवामी तहरीक जे प्लेटफार्म तां जदोजहद करण सां गॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं इतिहादनि में बि शामिल रहियो। हीअ 1974 में ANP जो जनरल सेक्रेटरी रहियो। 1978 में पाकिस्तान अवामी जमहूरी इतिहाद क़ाइमु करण में हिसो वरिताई जंहिंमें नवाबज़ादो नसरुल्लाह ख़ान, मलिक क़ासिम ऐं आबिद हसन मंटू शामिल हुआ। 1979 में भुट्टो साहिब पाकिस्तान अवामी तहरीक में शामिल थियो जंहिंमें मेजर इसाक़, प्रोफेसर अज़ीज़ अहमद ऐं इम्तियाज़ आलिम हुन सां गॾु हुआ। पली जे साहिब MRD तहरीक दौरान रावलपिंडी इजलास में भी शिरकत कई जंहिंमें ख़ान अब्दुल वली ख़ान, बेनज़ीर भुट्टो, नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान, मिराज मोहम्मद ख़ान ऐं ॿिया शामिल हुआ। पली जे साहिब 1987 में सिंध अवामी तहरीक ऐं उनजे ज़ेली तनज़ीमनि ते मुश्तमिल सिंधी अवाम जो इतिहाद जोड़ियो ऐं 1988 में सन में साईं GM सैद जी सरबराही में सिंध क़ौमी इतिहाद जे क़याम में हिसो वरिताई जंहिंखां जल्दी धार थी वियो। रसूल बख्श पली जो 2000 में सिंध पाणी कमेटी इतिहाद ऐं ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी जो मेंबर ऐं अॻवान रहियो। 2004 में पाकिस्तान किसान राब्ता काउंसिल में शामिल थियो। उनखां सवाइ एशिया पैसिफिक फोरम जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो मेंबर बि रहियो। पली जे साहिब सिंध जे क़ौमी हक़नि लाइ केतिरा मुज़ाहिरा, रैलियूं ऐं कामयाब लॉन्ग मार्च कराया जिन में मर्दनि खां सवाइ सिंधियाणी तहरीक सां लाॻापियल सवें औरतुनि पिणु हिसो वरितो जिन में संस भेण मरियम पली जो ऐं ॿियनि अज़ीज़ाणियुनि भरपूर किरदारु अदा कयो। रसूल बख्श पली जो सियासी जदोजहद दौरान केतिरा भेरा जेल वियो। हुन कोट लखपत जेल में रहण दौरान कोट लखपत जो क़ैदी नाले किताब लिखियो। सचाई जा सॾ वर्नाईंदड़ हिन अज़ीम शख़्स हुक्मरान जे कारण करतूतनि ते कॾहिं बि परदो न रखियो। हुन जॾहिं बि ॻाल्हायो थे तॾहिं पंहिंजे धरती जी ॻाल्हि थे कयाई ऐं धरती वासियुनि खे हुन सोन जहिड़ो सच थे ॿुधायो। हिननि नौकरीअ लाइ सिंध विकिणी छॾी, लाश विकिणी छॾियूं, इज़तूं विकिणी छॾियूं, क़ौमनि जा 7000 नस्ल विकिणी छॾियूं, ईंदड़ नस्लनि खे विकिणी छॾियो आहे कुर्सीअ जे लाइ। कुर्सीअ ते वेही पोइ उन कुर्सीअ तां ज़लील थी, टंगा टोली थी, भॼा थियो, रुअंदा अचका वेंदा, उछलाए छॾीनि, वरी डोड़ा कुर्सी कुर्सी कुर्सी। मूंसां तंहिं हिकिड़े माण्हू मूंसां ॻाल्हि कई त बलोचनि जी ॻाल्हि मूंखे ॿुधाए कहिड़ी आहे। मूं ॿुधाईमांसि कमज़ोरी कहिड़ी आहे, मुंहिंजो फलाणी आहे। पश्तूर मुंहिंजो पश्तूर विकिणी छॾंदा सभु कुझु। चई सिंधी मुंहिंजो आहे। इन ॻाल्हि में असांजो रिकॉर्ड आहे। कुर्सीअ लाइ असीं सिंधी माण्हू पंहिंजी माउ जो छोड़ो विकिणी छॾींदासीं। क़ौम जी का न आहे, हर शइ विकिणी, हर ज़िलत शइ कुर्सीअ ते छॾींदासीं।
जेके असांजा सिंध जा असल जेके वेठा आहिनि मुल्क जा मालिक जेके सिंध जा नुमाइंदा था वेठा आहिनि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जॾहिं तव्हां चूंडबा त पोइ तव्हां जी ॻाल्हि कंदा तव्हांजे मथ खे वेठो जॾहिं चूंडबा हे चूंडियल नुमाइंदा आहिनि मुल्क जा जमहूरी नमूने सां चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वेठा आहिनि। अदब जे मैदान में रसूल बख्श पलीजी जो शुमार सफ़े अवल जे लेखकनि ऐं नक़ादनि में थिए थो। जंहिं दौर में रसूल बख्श पलीजी अदब जी दुनिया में पेर रखियो तॾहिं नंढे खंड में तरक़ी पसंद अदबी तहरीक पंहिंजे ओज ते हुई। विरहाङे बाद सिंधी अदब में तरक़ी पसंद अदबी लहर उभरी जंहिंमें अदबी हवाले समझदार शेख अयाज़ हो जंहिंजे ख़िलाफ़ रिजत पसंदनि वॾी वावेला कई। तरक़ी पसंद अदब ऐं ख़ासि करे शेख अयाज़ ते जॾहिं रिजत पसंदनि अदीबनि ऐं शाइरनि अदबी ऐं फ़िक्री हमला कया ऐं अयाज़ जी शाइरी खे अलहाद ऐं कुफर जी शाइरी करार ॾिनो त उन दौर में इब्न हयात पहवर ऐं मौलाना ग्रामी सां गॾु रसूल बख्श पलीजी उन बेजा तनक़ीद जा बखिया उढेड़े फ़िक्री गहराई सां किताब अंधा ऊंधा वेझ ज़रिए खेनि जवाबु ॾिनो। साॻे रुजत पसंद टोले 60 वारे ॾहाके में साईं जीअम सैद जे किताबनि पैगाम लतीफ़ ऐं जीअं ॾिठो आहे मुंहं ते बि सख़्तु तनक़ीदूं कयूं ऐं अकीचार पंफलेट ऐं मज़मून लिखिया त पलीजे उन गिरोह ख़िलाफ़ जानदार मज़मून लिखिया। संस मशहूरु किताबनि में अंधा ऊंधा वेझ सुबुह थींदो धराड़नि जा धक जिन जूनागढ़ जलायो संदी ज़ात हंजन पसे ॻाढ़ा गल वेहण मुंह न वड़ाव कोट लखपत जो क़ैदी वॻ कीअं विसरियाई सियासी अदब हरण हठीला बीठा सोचनि ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। रसूल बख्श पलीजी जो फ़र्ज़ंद अयाज़ लतीफ़ पलीजो बि नामियारो वकील ऐं सियासतदान आहे। जीअं भिटाए चयो आहे त आशिक़ ज़हर प्याक वे ॾिसी वैसन घणो बिल्कुलु ईअं रसूल बख्श पलीजो वटि इश्क जी अहमियत बि निराली हुई। इन करे हुन आशिक़ थियण जो दर्स ॾिनो पंहिंजे अंदर खे इश्क सां उजारण जी तलक़ीन कई। हुन हमेशह चयो थे नौजवान तबिको नओं दौर आहे उहे आशिक़ मिज़ाज थियनि वापारी बिज़नेस इंटरकेटिव जहिड़ा माण्हू न थियनि उन्हनि खे इश्क हुजे त पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन खे असीं आसमान जी बुलंदीअ ते पहतल क़ौमनि जे बराबरि आहियूं जीअं महबूब सां इश्क कबो आहे इश्क हुजे। ऐं हिते न चांद हेसि ताईं रजिस्ट्रार थी वञा ऐं सूबेदार थी वञा मुंहिंजो नुक़सानु थी वियो आशिक़ त हिसाबु कोन कंदो न बुढ त बने बीठो हो बर में जेके वेड़े ते वेहियूं वलड़ियूं हलिया मजनी वांगुरु बीठो न हिसाबु किताबु न कंदो न। ॿियो वरी हुजे कलंदर मिज़ाज कान पुछा दरवेश रखनि था कई अचनि था कई ऐं थाणे ते टे राति वियुसि थर्ड जे चऊं हीअ रसोई पली रसोई हेॾो वॾो माण्हू हीअ त पुराणा कपिड़ा पिया आहिनि हीअ साॻियो रसोई पल चऊं हाणे हिते सुप्रीम कोर्ट जो वकील थी त कोन्हेसि कान पुछा दरवेश रखनि था कई अचनि था कई वञनि था दुनिया जी आहे दिलि बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी पाण न ॼाणूं दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी तवंगरनि जी ताबेदारी जंहिंखे हूंदी तंहिंखे। रसूल बख्श पलीजे सियासत जी सैरअंगेज़ दुनिया में पंहिंजी धार सुञाणप ठाही पर हुन अदब में जेको मक़ाम माणियो उहो बि किन ख़ुशनसीब शख़्सियतनि जे हिसे में ईंदो आहे। हुन वटि इल्म जी पंहिंजी अहमियत हुई। इल्म बाबति दलीलनि जे दग ते हलंदे नौजवाननि खे मुनफ़रद पैगाम ॾींदो ऐं चवंदो हो अदीब खे न खपे। असां वटि सिंध में वॾी ट्रेजिडी आहे त माण्हू जेको पढ़े थो उहो वक़्तु शाइर अदीब अफ़साने निगार या सहाफ़ी थियो पर इल्म जूं सरहदूं वसी आहिनि। आलिम मुअर्रिख़ अहले इल्म समाजी उलूम जो माहिर ऐं टेक्नोलॉजिस्ट ऐं साइंसदान असांखे अदब खपे इल्म खपे साइंस खपे टेक्नोलॉजी खपे। सिंध खे ताक़तवर बनाइण सिंध तक़रीबन 500 साल दुनिया जे ॿियनि एवरेज मुल्कनि खां पोइ थिए अरगूननि सरखान जे दौर में ख़ासि करे हिन वक़्तु असांजी जंग इल्म जी जेका असांखां दौलत खुरी वई आहे असांजो इल्मी निज़ाम क़तल कयो वियो आहे असांजे इल्मी निज़ाम खे दफ़न कयो वियो आहे। उहो इल्मी निज़ाम तमामु ॾुखनि सां तकलीफ़ुनि सां करकूतनि सां अज़ाबनि सां असां पाई पाई करे गॾु कयो हो। असांजे माण्हुनि डॉक्टर दाऊद फोटो मिर्ज़ा कलीश बेग ॿिया माण्हू हुआ मद हसन अली अफंदी ऐं ॿियनि माण्हुनि अलाए कहिड़नि तरीक़नि सां हे अदालत ठाहिया ऐं किताब ठाहिया ऐं पाण हेतिरा पढ़ियल माण्हू आहियूं। रसूल बख्श पलीजे बीमारी सां डिघे वक़्त ताईं छेड़ियो
हुआ ज़िंदा दिल इंसान हो, हुन वटि मायूसी जो तस्वर ई गुनाह हो। जॾहिं बि को ॾात धणी हुन वटि वेंदो हो तॾहिं उहो संसि कला ज़रूरु ॿुधंदो हो। बीमारी जे बिस्तरे ते मौत सां झेड़ींदे बि हुन हौसलो न हारियो। हुन इस्पताल जे बेड ते हूंदे बि कचहरियुनि खे क़ाइमु रखियो। हुन आख़िरी वक़्त में बि गीत झुंकारिया ऐं गीत ॿुधा। मज़ो थो अचे झड़ थी जीअण में, मज़ो थो अचे उजड़ खां मचण में, मज़ो थो अचे झड़ थी जीअण में, मज़ो थो अचे उजड़ खां मचण में। मुठी माट आहे कुठी क़ौम पंहिंजी, मुठी माट आहे कुठी क़ौम पंहिंजी, मथी क़ौम बण में मज़ो थो अचे झड़ थी जीअण में, मज़ो थो अचे उजड़ खां मचण में। वञन ले वतन जे हथन ले, बनन ले वञन ले वतन जे हथन ले, हकन ले विढ़ण में मज़ो थो अचे झड़ थी जीअण में, मज़ो थो अचे उजड़ खां मचण में। 7 जून 2018 ते हिन अज़ीम इंसान अखियूं पुरे छॾियूं। हूअ सिंध जो पहिरियों अज़ीम अॻवान हो जंहिंजे मड़ खे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल औरतुनि कुल्हो ॾिनो हो। अॼु बि जॾहिं संसद सालगिरह या वरसी जी तक़रीब मुनक़िद थिए थी तॾहिं अज़ीम धरती जूं बावकार न्याणियूं पंहिंजे क़ाइद खे सलामी ॾियण लाइ अचनि थियूं ऐं खेसि अक़ीदत जा गुल अचनि थियूं। कान पुछा दरवेश रखनि था, कई अचनि था, कई वञनि था। दुनिया जी है दिल बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण न ॼाणो दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, तवंगरनि जी ताबेदारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। बरख सियासतदान नाम्यारे लेखक रसूल बख्श पलीजो खे भेटाऊं पेश कंदे नाम्यारो लेखक इमदाद सुमरो लिखे थो। न हुनजी तारीफ़ चङी हुई ऐं न तनक़ीद चङी। हुनजी मुर्क ध्यानु छिकाईंदड़ ऐं प्यारी हुई ऐं ओतिरी कातिल पिणु। हूअ घणनि रिवायतनि खां हटियल माण्हू हो। ज़ाती सतह ते महिमान नवाज़ वग़ैरह ठीकु आहे, पर सियासत में हू बिन गैर रिवायती माण्हू हो। पाकिस्तान में रसूल बख्श पली जे नाले उहो वाहिद सियासी अॻवान ऐं सियासी मुफ़कर हो जंहिं पंहिंजी सियासत जा पिलर्स तोहम परस्ती विसवसे ऐं फीणनि टोड़नि जी रद में नवां नकोर जोड़िया। ज़ुल्फ़कार अली भुट्टो केतिरो बि गैर रिवायती अॻवान हूंदे पंहिंजे पॉपुलर सियासत खे अवामी टोबोज़ मां ॿाहिरि कढी न सघियो। दरगाह ऐं सूफ़िया कराम वारो रस्तो पली जे न वरितो। लतीफ़ जो मोतक़द बि हो, पर हुनजी शाइरी पिणु हुनजे शाइर हुजणु ऐं न के दरगाह नशीनी जे करे। लतीफ़ खे पलीजे साहिब इनक़लाबी दानिस्त में मुतारिफ़ कयो। ईअं हुन सॼी सियासत रिवायतनि जो उबतड़ कई। उहो जोखम जो कमु हो, पर हुन उहो कयो। जीअं हू महात्मा गांधी जे धर्मी हथ नाटण ते सख़्तु तनक़ीदी निगाह रखंदो हो, ईअं साईं जीअम सैयद ऐं उनजे तसौफ़ ते बि जना साहिब खे जीअं पाकिस्तान में 7 परदनि में लिकायो वियो हो ऐं हाणे जना साहिब तां उहे परदा लाथा पिया वञनि, पर सिंध में उहो रसूल बख्श पली जो हो जंहिं 60 ऐं 70 वारनि ॾहाकनि खां जना साहिब खे नए ज़ाविये सां सिंध में मुतारिफ़ करायो। अवां हुन सां इख़्तिलाफ़ रखो या मुतफ़िक़ थियो, पर पलीजे जे ज़हनी धारा अवां ते असर ज़रूरु छॾे वेंदी। हुन सिंध खे लिटिल वियतनाम बणाइण थे चाहियो। हुन माउ जे सक़ाफ़ती इनक़लाब जे आधार सिंध में अहिड़ा कारकुन केडर पैदा करण जी कोशिश बि कई, पर सिंध जे मख़सूस रिवायती ऐं सक़ाफ़ती मिज़ाज सबबु उहो मुमकिन बणिजी न सघियो। हुन सिंध में बहस मुबाहिसे जो शाहकार कल्चर पैदा कयो ऐं उन सिलसिले में अवामी तहरीक जा कारकुन ॾुराहन हंधण ताईं अची पहुचंदा हुआ। दादू जे ॿिन्ही कचे में वाक़िया ॻोठ सीता ताईं बि हू अची पहुता ऐं उहे
इमदाद पहवर, उस्मान पहवर ऐं रियाज़त बुरड़ो हुआ जिन मूंखे उन वक़्तु जॾहिं मां मैट्रिक में पढ़ंदो हुअसि मुंहिंजे हथनि में भारी भरकम नावल नौजवानों का गीत पढ़ण लाइ ॾिनो। बोरिस पोलवाई जो उहो नावल मूंखे उन वक़्तु वणियो हो जीअं सिंध वारा बि असां ताईं पहुता, पर बहस मुबाहिसे ऐं ॿिए खे ॿुधण वारो रिवाज हिननि में अहिड़ो न हो जहिड़ो अवामी तहरीक जे कारकुननि में हो। सिजाज ज़हीर जी नीले नोटबुक ताईं किताब असां मैट्रिक में पढ़िया हुआ। तालीमी इदारनि में हथियार कल्चर ख़िलाफ़ SST मुस्तर आवाज़ हुई। अवामी तहरीक या SST सां वाॻियल कारकुननि जो पंहिंजो मिज़ाज हो, ॻाल्हाइण जो, बहस करण जो, पर उनखां बि वॾो किरदारु जेकॾहिं पलीजे साहिब जे क्रेडिट ते वञे थो त उहो सिंधियाणी तहरीक वारो आहे। जेतोणीकि पलीजो साहिबु हथियार जी सियासत ख़िलाफ़ हो, पर हुन सिंधियाणी तहरीक जे केतिरनि गुरीलनि खे हथियार खणण जो आर्ट सेखारियो। पाण भले गुलेल बि हणी न सघंदो हो, पर हू जंग जे फ़न सिखण ते इंतिहाई ज़ोर ॾींदो हो ऐं उन लाइ हुन जंगी फ़न ते केतिरा तर्जमा बि कया। हुनखे ख़बर हुई त दलील सां गॾु गन केतिरे न कम जी शइ आहे। हाओ ही मख़लूक वॾी शइ आहे, पर उनखां बंदूक वॾी शइ आहे। संस पिसे ॻाढ़ा गल कहाणी पढ़ी अव्हांखे लॻंदो त हू वियतनाम जंग खां केतिरो न मुतासिर हो। माउ जे यरान कॉन्फ्रेंस में कयल अदबी तक़रीर जो असरु अव्हां पलीजे साहिब जे तनक़ीदी किताब संधी ज़ात हंजर मां वठी सघो था। हाणे त चीनी सक़ाफ़ती इनकलाब जूं धॼियूं केतिरो वक़्तु थियो आहे जो उॾी चुकियूं आहिनि ऐं सक़ाफ़ती इनकलाब जी आड़ में इख़्तिलाफ़ राय रखंदड़नि सां जेका जुठ कई वई उन चीनी रूह ते लिंग काॾारींदड़ रोड़ूं छॾियूं आहिनि। मूं हिकु ज़ाती कचहरी में खेसि चयो हो त हाणे त सक़ाफ़ती इनकलाब जी हक़ीक़त आलम आश्कार थी चुकी। छा तव्हां संधी ज़ात जनता हथ खणण लाइ तयारु आहियो? हुन बहस न कयो ऐं मुख़्तसरन चयो, हाउ। उहा गुफ़्तगू राति जे उन पहर में थी हुई जो उन जी तस्दीक ऐं तरदीद करण लाइ शायदि को तयारु थिए, पर हू चवंदो हो त माण्हू सदाईं सही या सदाईं ग़लति थी नथो सघे। ज़िंदगी मुतहरक हुजण जो नालो आहे, हिकु हंधि बीही रहणु साइंसी असूल जे ख़िलाफ़ु आहे। हू जेतिरो हाफ़िज़ ऐं रूमी जी शाइरी खां मुतासिर हो ओतिरो ई कामरेड स्टालिन जी कारिस्तानी ऐं रास्तबाज़ी खां बि मुतासिर हो। उहो हुनजी ज़ात जो तज़ाद हो या हू नज़रे ख़ातिर कुझु बि क़ुर्बान करे सघंदो हो। उन ॾस में हू पंहिंजे दिलि ऐं ज़हन में हायल ख़लीज खे बि विसारे छॾींदो हो। जॾहिं स्टालिन खे ॿुधायो वियो हो त तुंहिंजे पुटु याकूब ख़ुदकशी जी कोशिशि कंदे पाण ते पिस्तौल फायर कयो, पर गोली हुनजे दिमाग़ खां घुसी वई। अहिड़ी ख़बर पवण ते स्टालिन तलख़ ऐं बेरहम जवाबु ॾिनो हो, कमबख़्त हू मुंहिंजो पुटु थी नथो सघे जो पाण ते सिधो फायर बि नथो करे सघे। स्टालिन जे अकेले बची वियल धीअ सुइल्तना जी आतम कहाणी मूं पढ़ी आहे, जंहिंमें हुन लिखियो आहे त जॾहिं मुंहिंजे भाउ विगे याकूब खे जर्मन फ़ौजनि बॉर्डर ते गिरफ़्तार करे वरितो त आइन उन अरसे दौरान रूसी फ़ौजनि हिकु नाज़ी एयर मार्शल खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं जर्मन फ़ौजी इख़्तियारियुनि खे ख़बर पई त जर्मन फ़ौज स्टालिन खे समरी मोकिली त असां तुंहिंजे पुट खे छॾियूं था, तूं असांजे एयर मार्शल खे आज़ादु कर। उहा समरी जॾहिं स्टालिन जी टेबल ते पहुती त हुन उन ते नोट लिखियो, शूट दी एयर मार्शल। जवाब में नाज़ी फ़ौज याकूब खे गोली सां उॾाए छॾियो। जॾहिं रसूल बश पलीजे संस पुटु अयाज़ खे पार्टी खां अलॻि करण वारे चार्जिस इल्ज़ामनि सां भरियल प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई त न चाहींदे बि मुंहिंजो ध्यानु स्टालिन जे हुन जवाब ॾे वियो हो। स्टालिन जा पलीजे साहिब जी नज़र में बि रिश्ता ज़ाती न पर नज़रियाती थींदा आहिनि। ईअं स्टालिन साणसि पाछे वांगुरु रहंदड़ समूरा ज़ाती दोस्त जेके हूअं वॾा दिमाग़ हुआ ऐं बालशेविक इनकलाब जे आण में हुन जो वॾो किरदारु हो, महज़ शक जी बुनियाद ते माराए छॾिया हुआ। खेनि जलावतनी ते मजबूर कयो वियो हो या बदनाम ज़माना ट्रायल्स हेठि आंदा विया हुआ। हुन ते एतिरो तशदुद कयो वियो जो एतिराफ़ करण खां सवाइ हुन वटि ॿियो को चारो न बचंदो हो। पलीजे साहिब जा अक्सर अहिड़ा वेझा साथी ईअं गुम त न थिया, पर उहे पलीजे साहिब खां राहूं जुदा करे विया ऐं उन्हनि मां अक्सर AGP में गॾु थिया। हिते मां इब्रार काज़ी खे हरू भरू कामरेड बुखार नथो सम्झां ऐं न पलीजे साहिब खे स्टालिन सां थो भेटियां। D10 पलीजे साहिब जो
डाचा हो। जीअं स्टालण मोकल वारे ॾींहुं डाचा हलियो वेंदो हो ऐं सॼी राति कामरेडनि जी इलेट सां गुज़ारींदो हो, ईअं पलीजे साहिब जी D10 ते एडिटर, रिपोर्टर, अदीब तोड़े शाइर उते गॾिबा हुआ ऐं नई सिंध लाइ सोचियो वेंदो हो। 1998 जी हिकु भरी बरसाति वारी शाम जो मां पहिरियों भेरो जॾहिं D10 ते अध भॻल कपिड़नि सां कुल्हे में लड़कंदड़ शोल्डर बैग में उहे पनाह हिफ़ाज़ सां बचाए पहुतो हुउसि, जेके दरअसल पलीजे साहिब जा अख़बार लाइ लिखियल कालम जा हुआ। मां उन अख़बार जी इदारती सुफ़े जो इंचार्ज हुउसि ऐं अक्टूबर इनक़लाब जे पस मंज़र में लिखियल कालम लाइ असांजे एडिटर दोस्त लाला रहमान जो चवणु हो त उनजा प्रूफ पलीजे साहिब खां दुरुस्त करायो। पलीजो साहिब हेठे हाल नुमा कमरे में वेठो हो ऐं नाले वारा अदीब साफ़ ई अंदरि वेठा हुआ। मूंखे अंदरि अचण जी उन वक़्तु इजाज़त न हुई, सो ॿाहिरि वेही इंतज़ारु करणु लॻुसि ऐं कुझु देरि में मूंखे सुफ़ा वापसि थिया त वापसि ऑफ़िस हलियो वियुसि। कहिड़ी ख़बर त उन घर में पोइ पलीजो साहिब सां असांजूं रातियुनि जूं रातियूं कचहरियूं थींदियूं। हुन सिंधी अदब जी स्पिनी जंग जे तर्ज़ ते राइटर्स ब्रिगेड ठाहिण थे घुरी। अदब जो मोर्चो हुजे या जर्नलिज़म जो, हुन उन ज़रिए पंहिंजी थात प्रोसेस खे अॻिते वधाइण थे घुरियो। उन में हू हिकु हद ताईं कामयाबु थी सघियो ऐं हिकु हद ताईं न थी सघियो, पर हिकु ॻाल्हि जेका हुन में ॿियनि खां नुमायां हुई, हुन पंहिंजे उन नज़रियाती राह में का बि सौदेबाज़ी न कई ऐं न पॉपुलर राह वरिती। जे हू उन में थोरी बि लचक आणे हा त 1988 में हुनखे बेनज़ीर भुट्टो जी आछ खोड़ हुई। साथियुनि सां सलाह खां पोइ हुन उहा आछ न मञी। हुनजो उहो सफ़र तवील हो, हिकु हिसाब में सख़्तु ऐं कठिन हो, कामयाबियुनि ऐं नाकामियुनि जो गॾियल मजमूओ हो। उन खां वधीक त उहो सिंध जी सियासी नज़रियाती बंजर में पंहिंजी सुर्ख़ लकीर ज़रूरु छॾे वियो आहे। D10 ते शामनि जा पाछोला हाणे बि लहिराईंदा, पर हाणे उहे ईअं न लहिराईंदा जीअं अॻु लहिराईंदा हुआ। हाणे हू पाण जंहिं महफ़िल में आहे उहा वाक़ई बि चङी महफ़िल हूंदी। हू उनजो मुस्तक़ आहे त हू हाफ़िज़ ऐं रूमी जी रिहाण में वेहे। हू उते हूंदो ऐं हुनजे हथनि में जाम जो गिलास ऐं चपनि ते उहा ई मुर्क हूंदी, लाज़वाल, दिलरुबा ऐं कड़ी मुर्क। रसूल बख़्श पलीजे खे भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक शौकत लोहार लिखे थो, माण्हू मिटी भोर वक़्त जे लूणाठे पाणी सां टकराइजे ॻरी वञे थो। माण्हू वक़्त जे वात में चॿाड़जंदड़ हिकु अणलिखी शइ आहे। माण्हू वक़्त सां विढ़ंदे विढ़ंदे नेठि हाराइजी वेहे थो। वक़्तु जेको ज़मान ऐं मकान में माण्हू जे अमल जो मापो आहे, उन वक़्तु पंजनि लोही हथनि में के अमल माण्हू के हीरा मोती माण्हू क़ैद कया आहिनि ऐं पोइ होरियां होरियां अज़दा बणिजी पंहिंजे वात में पइजी वियो आहे। वक़्तु ऐं वेर कंहिंजो इंतज़ारु कोन था कनि, बल्कि जेको माण्हू उनजो लफ़्ज़ शनास थिए थो उहो ई माण्हू मोती दाणो थिए थो ऐं वक़्त ते हुक्मरानी कंदड़ के थोरा माण्हू आहिनि। असां सभिनी इंसाननि ते वक़्तु अचे थो, वक़्तु पंहिंजो फारो वॼाए थो, पोइ उन वक़्त खे पंहिंजी पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे देश जे ॾुखोयलनि धिकारियल माण्हुनि जो वक़्तु बणाइजे त उनखां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशनसीबी थी सघे थी। बंदर जा भई त सखाणा मसूम हो, कपर थो कुन करे जीअं मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाख्या। शेक्सपियर चवाणी त ही दुनिया हिकु रंग मंच आहे ऐं हर माण्हू हिते पंहिंजो हिकु किरदारु पेश करे हलियो वञे थो। हू ॼमे थो, रोए थो, पंहिंजी बेवसी जो इज़हार करे थो, थोरो वॾो थिए थो, बेदिली सां मकतब ॾे वञे थो, जुआन थिए थो, संस सीने में इश्क जी आतिश जाॻे थी, जज़्बनि जो महासागर उथली पए थो। पोइ हिकु वक़्तु अहिड़ो बि अचे थो जॾहिं हू अक़ल ऐं दानिश जे तनावर दरख़्त जी छांव में वेहे थो, मुनसिफ़ थिए थो, संस नज़र बि कमज़ोर थी वञे थी, ॾंद बि छणी पवनि था ऐं हू पीरी में वरी अभम ॿार थी पए थो ऐं वरी वक़्त जो तूफ़ान अचे थो ऐं हूअ उनखे किथे उॾाए पाण सां खणी वञे थो। ज़िंदगी छा आहे
हिकु झुरंदड़ फानूस आहे जंहिंजी रोशनी ॾींहों ॾींहुं झीणी थींदी वञे थी ऐं हिकु वक़्तु अहिड़ो बि अचे थो जॾहिं उहा झकी झकी रोशनी उझामी वञे थी ऐं ज़िंदगी वक़्त जे नीरे समंड में किथे गुम थी वञे थी। ज़िंदगी हिकु बेवकूफ़ जे बयानु कयल हिकु अढंगी आखाणी आहे जंहिंमें उणतुण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन आहे। सॼी ज़िंदगी माण्हू उन जदोजहद में गुज़ारे छॾे थो त ज़िंदगी खे बहितर नमूने बाअमल नमूने हिकु जवाबदार जी हैसियत सां कीअं गुज़ारिजे। उहो सबक़ु जेकॾहिं असांखे पिराइणो आहे त जुंग शाही ठठे में मुंगर पलीजो जे ॻोठ में हिन वक़्तु मणे मिटी हेठि पियल उन खावड़ी इंसान रसूल बख्श पलीजो जी वही खाते जे पढ़ण मां पिराइणु घुरिजे जंहिं सॼी हयाती जदोजहद ऐं ज़ुबान कटियल बेपोच माण्हू जो राणो बणिजी गुज़ारी। ही बेचैन रूह निंढे लाकूं अखरनि जो आशिक़ फितरत जो सूंह ऐं पंहिंजी धरती जो चाहक बणिजी वणनि टिणनि चुरंद पिरंद सां कचहरियूं कंदो मज़लूम ऐं पीढ़ियल तबिके जो इतिहास थी उभरियो। हू जॾहिं ॻाल्हाइण ते ईंदो हो त वॾा वॾा कानूनदान जज यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर उनजे फ़न ख़िताबत खे ॿुधी ऐं संस मज़मून ते दस्तरस खे जांचे पंहिंजा दोॾा फाड़े हैरत विचा ॾिसंदा हुआ ऐं संस जहालियत ते मातम कंदा हुआ। हुन इल्म जे समुंड मां सचाई जूं सुर्खियूं भरियूं हुयूं। हू लतीफ़ जो पाछो हो ऐं इब्राहिम जोए जी चवाणी सिंधी नसर जो लतीफ़ ऐं तरजनूफ़ हो। रसूल बख्श पलीजो जॾहिं लिखण ते ईंदो हो त वॾा वॾा नाले चढ़ियल लिखारी हथ मथे ते रखी वेही रहंदा हुआ। हू हिके वक़्तु हिकु हमगीर शख़्सियत हो। हूअ इल्म जी इनसाइक्लोपीडिया हो। हू पूरी मज़लूम इंसानी लाइ हिकु आश्रम जो नालो हो। हिकु वेगाणी उञायल रूह लाइ थधो थांव हुयो। हू पीड़ियल तबिकनि जी कटियल ज़ुबान लाइ उहो गर्जदार आवाज़ हो जेका ज़माननि में ॾकणियूं विझी छॾींदी आहे। वाक़िआ सां सकरात अरस्तू अफ़लातून लेनन माउज़ी तुंग होचिमन सादात यासर अरफ़ात लतीफ़ टैगोर शेली शेक्सपियर गोएटी फ्राइड ऐं ॿियनि अणगणियल दिमाग़नि खे पंहिंजे अखियुनि सां कोन ॾिठो पर उन्हनि सभिनी जे इल्म जी काकटेल उनजो सुगंध असांखे मोहतरम रसूल बख्श पलीजो जो इल्म दानिश जी सूरत में नज़र आयो। असांखे रसूल बख्श पलीजो जे इल्म में नज़र ईंदी हुई। मूंखे यादि आहे जॾहिं अखरनि जे अड़ांगे पंध ते मूं हलणु शुरू कयो। उहो 1997-98 जो दौरु हो। हू जॾहिं मुश्ताक़ क़बूल मूंखे तारिक अशरफ जो किताब बंद अखियुनि में कुझु यादूं कुझु सपना पढ़ण लाइ ॾिनो हो। कुझु ई वक़्त खां पोइ डॉक्टर हादी बख्श बोज़दार जेको हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी में ॿूटनि जे इल्म में प्रोफेसर आहे सां मुलाक़ात थी जा वेहण मूं न वड़ाओ किताब पढ़ण लाइ ॾिनो ऐं तहरीक रिसाल जा कुझु प्रचार ॾिना हुआ। उन खां पोइ सिंध हिन मोबी पुट रसूल बख्श पलीजे जी लेक्चर रिकॉर्डिंग जेका फ्याज़ नाइच हथां मिली हुई जंहिंखे ॿुधण खां पोइ पंहिंजी ज़िंदगी तरफ़ हिकु दफ़ो वरी सोचण जो मौक़ो मिलियो हो। जेको वक़्तु गुज़री वियो उन ते पछताव थियो हो ऐं बाक़ी वक़्त खे लाभाइतो करे गुज़ारण लाइ रसूल बख्श पलीजे जे रूप में हिकु अहिड़ो उस्ताद मिली वियो हो जंहिं मूं समेत घणनि ई अणघड़ियल काठनि जी ज़िंदगी बदिलाए छॾी हुई। तारीख़ जी कुख सदियनि ताईं रसूल बख्श पलीजो जहिड़नि माण्हुनि लाइ सिकंदी आहे। पलीजो साहिब जहिड़ा माण्हू रोज़ रोज़ कोन पैदा थींदा आहिनि। वाकई हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा वर पैदा। सखर में लांग मार जे सिलसिले में जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त हुन सॼे पाण सां गॾु मानी खाराई ऐं मूंखे जान केटनि जूं सिटूं ऑटोग्राफ तौरु लिखी ॾिनियूं हुई। हूअ सभिनी खे हिकु अख सां ॾिसण वारो माण्हू हो। जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मज़लूम ऐं पीड़ियल तबिकनि जा तर्जमान ऐं इनकलाबी पैदा थिया, जीअं सकरात मार्क्स माउज़ी दुनिया जे पीड़ियल माण्हुनि में हौसलनि जा नवां रूह फूकिया, ईअं रसूल बख्श पलीजो बि सूरे असराफ़ील जियां सिंध तोड़े पाकिस्तान जे पढ़ियल माण्हुनि जे मुअल ज़िंदगियुनि में नओं रूह फूकियो। हूअ मरण घड़ी ताईं खाॿी धुर जी शमा जी रोशनी में समोयल रहियो। रसूल बख्श पलीजो जी तरक़ी पसंदि अॻिते वधण सोच सां असांजो ही संवारियल समाज अधु सदी ताईं जरकंदो रहियो। हू सिंध में हक़ीक़ी माना में
सकाफ़ती इनकलाब बर्पा करण वारो मनुष्य हो। हू ॼाओ इनकलाबी ऐं पंहिंजे साह जे धागनि जे छीणण ताईं इनकलाबी रहियो। तो छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तो क्या से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। अज सुनो की झलक नारो, नाहे नूरी जो नूरी नजारो। अज सुनो की झलक नारो, प्यार जा खत्म थी अफसाना, हर ज़माना, हर ज़माना। कुर्बन चुका जड़ इश्क जास्ताना, हर ज़माना, हर ज़माना। थीरा सिकंदर दारा, खाक थीरा सिकंदर दारा, यात हाल हथे तख्तवारा, याल हथे तख्तवारा। तजे तीरा क्या निशाना, हर ज़माना, हर ज़माना। तो छोड़ा समय है ज़माना, हर ज़माना, हर ज़माना। तो क्या से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। इन्हीं ते अॼु के प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्हीं दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमां सूंह
छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।